हवा खे आगाही ॾींदा हलूं अहम ख़बर आहे। सिंध समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात जो सिलसिलो जारी आहे। बिल्कुलु नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति खां पोइ हेठियुनि वारनि इलाइक़नि में पाणी बीहजी वियो आहे। केतिरनि इलाइक़नि खे बिजली जी फ़राहमी मुअतल थी वई आहे। हैदराबाद, मुशर्रफ रोज़, सखर, ख़ैरपुर, बदीन, उमरकोट, मटियारी, टंडोला यार, सांगड़, कमर शहदादकोट ज़िलनि में बरसाति पई आहे। रानीपुर, ठरी मिरवा, बुढो कमराणी, मातली, तलात, गुलाम हैदर, कड़ियो गवर, निंदो, ॾेई में बि वसकारो थियो आहे। कुनरी, उडरलाल, सीराणी, शेख बिरकियो, राधण, शहदादपुर, पिथोरो, मेहड़, थण बुलाखान ऐं खिपरो में बि बरसाति पई आहे। मौसम बाबति तव्हांखे अपडेट कयूं पिया। सिंध समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे हल्की त किथे तेज़ बरसाति जो सिलसिलो जारी आहे। बरसाति बैदि सीअ में इज़ाफ़ो थी पियो आहे। हैदराबाद, नौशहर, फिरोज़, सखर, ख़ैरपुर, बदीन, उमरकोट, मटियारी ऐं शहरनि में बरसाति पई आहे। तफ़सील मालूम कंदासीं ज़ाहिद क़ाइम खानी खां। जी ज़ाहिद, अपडेट कजो। जी बिल्कुलु, नौशहर फिरोज़ ऐं भर पासे में गुज़िरियल राति खां वठी जेको बरसाति जो सिलसिलो जारी आहे, जंहिंजे करे बिजली जो जेको आहे शदीद ब्रेकडाउन थी वियो आहे। 24 कलाकनि खां नौशहर फिरोज़ ग्रिड स्टेशन मुकमल तौर ते बंदि आहे। जॾहिं शहर जो मुख़्तलिफ़ इलाइक़नि ॿाहिरी वारा फील्ड त मुकमल तौर ते बंदि आहिनि ऐं हेठाई वारा इलाइक़ा जेके आहिनि पाणी हेठि थी विया आहिनि। रोडनि रस्तनि ते जेको आहे गंदो पाणी बीहजी वियो आहे, कचकच थी वियो आहे। पर म्यूनिसिपल इंतज़ामिया या टाउन इंतज़ामिया शहर में हिन वक़्त ताईं सफ़ाई जे हवाले सां के बि क़दम न कया आहिनि ऐं बरसाति जे करे जेको आहे थधि में तमामु घणो इज़ाफ़ो अची वियो आहे। जी ठीकु आहे ज़ाहिद, वॾी महिरबानी तव्हांजी तफ़सील खां करण लाइ। आगाह कयूं पिया। हैदराबाद, नौशहर, फिरोज़, सखर, ख़ैरपुर, बदीन, उमरकोट ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसाति पई आहे। बरसाति बैदि सीअ में इज़ाफ़ो थी वियो आहे। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति खां पोइ हेठाई वारनि इलाइक़नि में पाणी बीहजी वियो आहे। हैदराबाद, नौशहर, फिरोज़, सखर, ख़ैरपुर, बदीन, उमरकोट, मटियारी, टंडोला, सांगड़, कमर शहदादकोट ऐं ॿियनि ज़िलनि में बरसाति जो सिलसिलो जारी आहे। रानीपुर, ठरी मीरवा, बुढो कमराणी, मातली, तलहाट, टंडो गुलाम हैदर, कड़ियो गवर, निंदो ऐं ॾेई में बि वसकारो थियो आहे, जंहिंखां पोइ सीअ में इज़ाफ़ो थी वियो आहे। अपडेट कयूं पिया। सिंध समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे हल्की त किथे तेज़ बरसाति जो सिलसिलो जारी आहे। सीअ में इज़ाफ़ो थी वियो आहे। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति खां पोइ हेठाइनि वारनि इलाइक़नि में पाणी बीहजी वियो आहे। हैदराबाद, नौशहर, फिरोज़, सखर, ख़ैरपुर, बदीन, उमरकोट, मटियारी, टंडोला यार, सांगड़ ऐं ॿियनि ज़िलनि में बि बरसाति पई आहे। रानीपुर, ठरी मीरवा, बुढो कमराणी, मातली, तलात, टंडो गुलाम हैदर, कड़ियो गवर, निंदो ऐं ॾेई में बि वसकारो थियो आहे।